सूफ़ी सोच रखंदड़ सभी दोस्तन के अब्दुल शकूर नारे जो तरफ़ां अस्सलामु अलैकुम हक़ मौजूद। अलिफ अला मीम मोहम्मद ऐन अली कह जाना, अलिफ अला मीम मोहम्मद ऐन अली कह जाना, बाकी अन बन इन बिन उन बुन क्या, तबल तंबूर तन विच होवे, बाकी तण तण तिण तिण तुण तुण क्या, मौला जा मेहर जा मींह वसाए, बाकी कण कण किण किण कुण कुण क्या, ऐ बुलिया यार दा मेला होवे, ॾींहुं उहो ई, बाकी जुम्मू छंछर चुण चुण क्या। शाह बुले शाह जो बहितरीन कलाम जेको अक्सर दोस्त या त अलन फ़कीर या उनजे पुट फ़हीम अलन जे आवाज़ में ॿुधंदा आहिनि। तमामु बहितरीन हिकिड़ी धुन आहे जंहिंखे ॾिसी करे जंहिंखे ॿुधी करे तमामु दोस्त ख़ुशि थींदा आहिनि, पर उनजे पसे मंज़र में जेका माना आहे मां कोशिशि कयां थो त उहा दोस्तनि खे ॿुधायां जीअं ॿीहर जेकॾहिं ॿुधनि त उनखे वधीक लुत्फ़ु अचे। वॾी फ़िलासफ़ी आहे बहितरीन कलाम जी। साईं चवनि था त अलिफ अला मीम मोहम्मद ऐन अली कह ॼाणा, बाक़ी अन बन इन बिन उन बुन क्या। हाणे ही पहिरियां सम्झंदासीं अन बन इन बिन उन बुन। हाणे ही अरबीअ में जेका लिखत थींदी आहे न, अलिफ दु ज़बर अन बे दु ज़बर बन, अलिफ दु ज़ेर इन बे दु ज़ेर बिन, ऐं अलिफ दु पेश उन बे दु पेश बुन। वरी सिट खे पढ़ूं था, अलिफ अला मीम मोहम्मद ऐन अली कह ॼाणा, बाक़ी अन बन इन बिन उन बुन क्या। मां त अलाह खे थो ॼाणा, रसूल खे थो ॼाणा ऐं अलीअ खे थो ॼाणा। अलाह जी इबादत, रसूल जी इताअत ऐं अलीअ जी इमामत। बाक़ी इहे हरफ़ अन बन इन बुन, इहे तारीख़, इहे लफ़्ज़, इहे जेके दफ़्तर आहिनि, इन्हनि जी मूंखे का ख़बर कान्हे का। बसि मुंहिंजो तालुक़ु अलाह सां, अलाह जे रसूल सां, अलाह जे इमाम सां, बसि ॻाल्हि ख़तमु। तबल तंबूर तन विच होवे, बाक़ी तण तण तिण तिण तुण तुण क्या। असुल सुरूद साज़ जो जेको साज़ सुरूद आहे उन जो आवाज़ हितां अचणु घुरिजे। जंहिं ज़िक्र कजे यार जी तलब में त हे रॻूं जेके आहिनि न उहे आवाज़ कनि। बाक़ी त यकतारा चपड़ियूं धुकड़ बाजा तूतरियूं आहिनि। असुल आवाज़ त जेको आहे न उहो अंदर में हुजणु घुरिजे। मौला जा मेहर जा मींह वसाए, बाक़ी कण कण किण किण कुण कुण क्या। अगरि अलाह वसाए त उहो मींहुं वसाए जंहिंमें रहमत हुजे, जेका ज़रखेज़ी आणे, सरसब्ज़ आणे, ख़ुशहाली आणे, जंहिंसां फ़सुल लॻी वञे। बाक़ी जेकॾहिं ईअं न आहे त पोइ त इहे बूंदूं आहिनि जेके कण कण कुण कुण किण किण करे हलियूं थी वञनि। ऐं बुलिया यार दा मेला होवे, ॾींहुं उहो ई, बाक़ी जुम्मू छंछर चुण चुण क्या। ऐं बुलिया ॾींहं उहे ई आहिनि ज़िंदगीअ जा जॾहिं यार सां मुलाक़ात थी। ॾींहुं ॻणप में उहो थो अचे जॾहिं यार सां मुलाक़ात थी, बसि उहो ई ॾींहुं। बाक़ी त ॾींहं आहिनि नाले जा, जुम्मू आहे, छंछर आहे, चुण चुण क्या। कहिड़ो ॾींहुं कहिड़ो चूंडे कहिड़ो चूंडींदे, बसि ॾींहुं उहो ई आहे जॾहिं रब सां मुलाक़ात थी, जॾहिं पालनहार सां मुलाक़ात थी, जॾहिं महबूब मुर्शिद सां मुलाक़ात थी, बसि ॾींहुं उहो ई आहे। हक़ मौजूद।